नाज़रीन, मिठीअ में गुरबत ऐं बासर जे मुसलसल ज़ियादतियुनि खां तंग अची नौजवान पंहिंजी ज़िंदगी जो ॾींहों ई उझाए छॾियो। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे गाज़ी नेड़ियो। जी गाज़ी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मिठी में 20 साला नौजवान देवदत्त माली कुछ बासरन पारां मुबैना टार्चर करण बैदि कारो पत्थर खाई आपघात करे छॾियो आहे। ख़ुदकशी कंदड़ नौजवान देवदत्त माली के बेहोशी वारी हालत में मिठी खां हैदराबाद नियो पे वियो त हिन नऊं कोट वटि रस्ते में ही दम ॾेई छॾियो आहे। जंहिं बैदि नौजवान जो लाश सिविल अस्पताल मिठी जे मुर्देखाने पहुचाए वियो आहे, जितां पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले कयो वियो आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ख़ुदकशी कंदड़ नौजवान जे जेब मां ख़ुदकशी जे कारण बाबति हिकु ख़त पुलिस खे हथायो आहे, जंहिंमें ख़ुदकशी कंदड़ नौजवान लिखियो आहे त बासर विक्रम महेश्वरी, रोहित जखरो ऐं संतोष जखरो मूंखे ब्लैकमेल करे ज़हनी टार्चर कंदा हुआ, जंहिं करे आउं ज़िंदगी खां तंग अची चुको आहियां ऐं इंतिहाई क़दम खणण ते मजबूर थियो आहियां। मुंहिंजी ख़ुदकशी जा ज़िम्मेदार उहे टे ई माण्हू आहिनि जंहिंजे ब्लैकमेलिंग मां तंग थी अहिड़ो क़दम खंयो आहे। होॾां पुलिस जो चवणु आहे त नौजवान जे जेब मां ख़त मिलियो आहे ऐं घण रुखी जांच करे रहिया आहियूं। मलोस धुरनि ख़िलाफ़ कार्रवाई ज़रूर कबी। जी गाज़ी, अव्हां जी महिरबानी।